Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. इस्लामाबाद पुलिस मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कंदड़ सरकारी मुलाज़िमनि ऐं हेल्थ वर्कर्स ते कड़की पई। मछरियल माण्हुनि ऐं अहलकारनि में चकरनि दौरान सेक्रेटेरिएट चौक जंग जो मैदान बणिजी वियो। मुज़ाहिरीन खे छिड़विछिड़ करण लाइ शेलिंग ऐं मछरियल माण्हुनि तरफ़ां अहलकारनि ते पथराव। पुलिस 10 खां वधीक मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करे वरितो। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि इस्लामाबाद सेक्रेटेरिएट ऐं वज़ीर आज़म हाउस ॾांहुं वेंदड़ रस्ता बंदि करे छॾिया। मुलाज़िमनि जे एहतजाज सबबि सेक्रेटेरिएट अंदरि क़ाइम मुख़्तलिफ़ वज़ारतुनि ऐं डिविजन्स में सरकारी वहिंवार ठप। छिकतान वारी सूरतहाल खां पोइ पुलिस जी इज़ाफ़ी नफ़री मुक़ररु कई वई। वाटर कैनन ऐं APCs घुरायूं वयूं। F8 वारे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स मुक़ररु। डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट एहतजाज कंदड़ वधीक मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस तरफ़ां अदालत में पेश थियल वकीलनि ते शर्मसारी जो इज़हार। चीफ जस्टिस अतहर मिनल्लाह चयो आहे त वकीलनि इस्लामाबाद हाई कोर्ट ते हमिलो करे सभिनी खे रस्तो ॾेखारियो आहे। ज़िम्मेवारनि खे मिसाली सज़ा मिलंदी त अहिड़ा वाक़िया ॿीहर पेश न ईंदा। कानून पंहिंजो रस्तो ठाहींदो। वकीलनि जे हमले दौरान मूंखे 3 कलाकनि ताईं यरगमाल बनायो वियो। अदलिया खे कुझु माण्हुनि हथां यरगमाल बणिजणु न ॾिनो वेंदो। सुप्रीम कोर्ट ज़हनी तौर माज़ूर 2 क़ैदियुनि खे मिलियल मौत जी सज़ा उमिरि क़ैद में तब्दील करे छॾी। क़ैदी इमदाद अली ऐं कनीज़ा बीबी खे पंजाब में दिमाग़ जे इलाज वारी अस्पताल मुंतक़िल करण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री ज़हनी तौर माज़ूर क़ैदियुनि खे मौत जी सज़ा ख़िलाफ़ अपील्स ते फ़ैसिलो जारी करे छॾियो। हिक जवाबदार ग़ुलाम अब्बास जी मौत वारी सज़ा ख़िलाफ़ सदर खे ॿीहर अपील उमाणण जो बि हुकुम। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त उमीद त सदर सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में अपील ते फ़ैसिलो कंदो। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतुनि खे ज़हनी मरीज़ क़ैदियुनि बाबति कानून ऐं जेल रूल्स में तरमीम करण जो बि हुकुम। ऐं कराची जे इलाइक़े बल्दिया टाउन में फैक्ट्री खे बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। मुतासिर इमारत मां 3 पोहरतनि जा लाश कढिया विया। फायर ब्रिगेड इख़्तियारनि मूजिबि बाहि इमारत जी 3 माड़ ते लॻी, जे सबबि सॼी इमारत में धुओं भरिजी वियो। बाहि विसाइण खां पोइ फाथल माण्हुनि जी ॻोल्हा वारो कमु मुकमल। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल जो मुतासिर इमारत जो दौरो। सदस्य चवण आहे त मामले जी जांच कराई वेंदी। वाक़े में फैक्ट्री मालिकनि या फायर ब्रिगेड जी ग़फ़लत साबित थी त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी।